बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां पंहिंजो क्लास नंबर 24 शुरू कंदासीं। अॼु को उनवान आहे CSS में बॉर्डर प्रॉपर्टीज़ लॻाइण। बॉर्डर प्रॉपर्टीज़ वेब डेवलपमेंट में UI UX डिज़ाइन जो तमामु हिकिड़ो अहम ऐं मुख्य टॉपिक आहे। इन में असां पंहिंजो जेके असांजा एलिमेंट हूंदा आहिनि, तस्वीर आहे, को टाइटल आहे, को बॉक्स आहे, टेबल आहे, उनखे असां बॉर्डर लॻाइणु सिखंदा आहियूं। ऐं इन ते मां तव्हां सभिनी खे चवंदो हलंदुसि त घणे खां घणे तव्हां सभिनी खे प्रैक्टिस जी ज़रूरत आहे। त इन्हनि शयुनि ते तव्हांजो ग्रिप हुजणु तमामु ज़रूरी आहे। अॻिते हली भली तव्हां का एप्लीकेशन बि ठाहियो था, तव्हां एंड्रॉइड एप्लीकेशन ठाहियो था, वेब एप्लीकेशन ठाहियो था, या तव्हां का बि शइ ठाहियो था, इहे बॉर्डर, पैडिंग, मार्जिंग, इन्हनि में तव्हांखे ग्रिप डिव, इन्हनि में तव्हांखे माना त ग्रिप हासिलु करणु ज़रूरी आहे। सो असां पंहिंजो टाइम ज़ाया कोन था कयूं, हलूं था सिधो पंहिंजे अॼोके क्लास जी तरफ़। अॼोके क्लास जा कंहिं बि क़िस्म जा के बि नोट्स कोन्हनि के मां तव्हांखे पहिरियां बि ॾिसियो आहे, सभु प्रैक्टिस सां रिलेटेड आहिनि। पंहिंजो VS कोड खोलींदासीं। VS कोड में मां तव्हांखे शिफ्ट आई करे डिफॉल्ट कोड लॻायूं था। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे, मां तव्हांखे कल्ह बि एक्सटर्नल CSS पढ़ाई, इंटरनल CSS ऐं इनलाइन CSS पढ़ाई। जेको हे बॉर्डर लॻाइणु आहे, बॉर्डर लॻंदो आहे इंटरनल CSS में बेस्ट। इंटरनल CSS में छो जो अगरि असां एक्सटर्नल CSS में लॻाईंदासीं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त एक्सटर्नल CSS सॼे माना त फाइल ते, सॼी पेज ते कमु कंदी, सॼी वेबसाइट ते कमु कंदी। जेके असां पेजनि सां लिंक कंदासीं, हिकिड़ो ई फाइल हूंदो। अगरि फॉर एग्ज़ाम्पल का बि असां माना उन में बॉर्डर लॻाईसीं त सभिनी एलिमेंट्स ते ॾियणो आहे, त असां CSS एक्सटर्नल में लॻाईंदासीं। अगरि नंढा नंढा बॉक्स असांजा ठहियल आहिनि, जी मुंहिंजी वेबसाइट या तव्हां पंहिंजी ॿियनि केतिरी वेबसाइट्स में ॾिसंदा आहियो, डिज़ाइनूं चेंज हूंदियूं आहिनि ऐं उन होवर चेंज हूंदा आहिनि, बॉर्डर स्टाइल चेंज हूंदा आहिनि, त पोइ तव्हां इंटरनल CSS में उन्हनि खे ठाहींदो। जीअं मूं कल्ह तव्हांखे इंटरनल CSS में ठाहिणु सेखारियो हुयो। ऐं इंटरनल CSS में ठाहिण लाइ सभ खां पहिरियां असां ईंदासीं हेड सेक्शन में। हिते असां स्टाइल टैग ठाहींदासीं। स्टाइल टैग ठाहींदासीं ऐं बॉडी में अचूं था। बॉडी में मां फ़िलहालु हिकिड़ी डिव ठाहे थो छॾियां ऐं हिन में कंटेंट ॾेई था छॾियूं समूरा, केनाल समूरा नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर। ऐं इनखे डिव खे मां क्लास थो ॾियां, क्लास मेन था ॾियूंसि। ऐं इन क्लास खे असां लिंक था कयूं स्टाइल टैग सां डॉट मेन विची डिग्री इंटर कंदासीं, लिंक थी वियो। हाणे असां पंहिंजूं CSS जूं प्रॉपर्टीज़ लॻाईंदासीं। त अॼोको टॉपिक आहे बॉर्डर। मां लिखां थो पहिरियां बॉर्डर लिखी असां एंटर कयोसीं त बॉर्डर जो टैग प्रॉपर्टी असांजी खुली वई आहे। हाणे इन जो सेंटेक्स हूंदी आहे। सेंटेक्स मतिलबु त बॉर्डर कहिड़ी हुजे, बॉर्डर केतिरी थुल्ही हुजे, बॉर्डर जो स्टाइल कहिड़ो हुजे, बॉर्डर जो रंग कहिड़ो हुजे, इहे सभु शयूं असां हुनजी प्रॉपर्टीज़ में ॾींदासीं। तो प्रॉपर्टीज़ कुझु हिन तरीक़े सां लिखबियूं। असां चऊं था मुंहिंजी बॉर्डर 2px थुल्ही हुजे, सॉलिड हुजे, माना सिधो ई रंग हुजे उनजो, ऐं ॻाढ़े कलर जी हुजे, रेड कलर जी हुजे। हे मुंहिंजो बॉर्डर जो सेंटेक्स अची वियो। ईंदासीं वापसि, इनखे मां रिफ्रेश थो कयां, केनाल समूरा नामंज़ूर हिन में अची वियो। ऐं हिन खे हाणे मां टेक्स्ट लाइन कयां थो सेंटर, टेक्स्ट लाइन सेंटर कयो, ठीकु आहे। हाणे जेके बॉर्डर जा जेके हिते आहिनि सॉलिड, बॉर्डर सॉलिड, हिते मुंहिंजो अगरि तव्हां माउस ॾिसो, हिकिड़ो मिंट मां पंहिंजो माउस खे पॉइंटर लॻायांसि, अॼु मूंखां विसरी वियो आहे, माउस खे पॉइंटर लॻी वियो। हीउ ॾिसो, हीउ जेको सॉलिड आहे जिते मुंहिंजो माउस हले थो पियो, हाणे हीउ हिन जो स्टाइल आहे। अहिड़ा बॉर्डर में अहिड़ा स्टाइल टे, हिकु सॉलिड, ॿियो डॉटेड, टियों डैश्ड। हाणे सॉलिड माना सिधी लाइन अची वई, सिधो अखर ईंदो। ॿियो आहे डॉटेड, डॉटेड वरी तव्हां ईंदो वापसि, हे असांजो डॉटेड स्टाइल थी वियो।
ऐं वरी असां ईंदासीं वापसि डैश्ड ते ईंदासीं त वरी असां ॾिसंदासीं त असांजो डैश वारो स्टाइल अची वियो। फ़िलहालु मां इन खे सॉलिड ई रखां थो। सॉलिड रखियोसीं असां इन खे टेक्स्ट अलाइन सेंटर रखियोसीं ऐं कलर मां तव्हांखे सम्झाए छॾियो। हाणे इहा थी वई हिकिड़े क़िस्म जी बॉर्डर, पर ॿिए क़िस्म जी बॉर्डर बि ईंदी आहे। ॿिए क़िस्म जी बॉर्डर खे सम्झाइण लाइ मां इन खे ते BR कोड ॾेई नई डिव था ठाहियूंसि तव्हांखे सम्झाइण लाइ। ऐं इन ते असां टेक्स्ट लॻायूं था। ज़रिया असांजो सा टेक्स्ट मां लॻाए छॾियो को बि, ऐं इन खे असां क्लास ॾींदासीं। इन खे फॉर एग्ज़ाम्पल main2 मां क्लास ॾियां थो, क्लास main2। क्लास main2 खे वरी CSS सां लिंक कंदासीं। स्टाइल टैग में डॉट main2 ॾेई विची डिग्री इंटर कंदासीं त असांजो थी वियो। त हाणे वरी इन खे मां टेक्स्ट अलाइन सेंटर थो करे छॾियां, टेक्स्ट अलाइन सेंटर। हाणे थोरो तव्हां हिते ध्यानु कजो। हाणे हिकिड़ी हुई हीअ बॉर्डर, हाणे ॿी जेका आहे असां ॾींदासीं बॉर्डर डैश लेफ्ट, लेफ्ट राइट टॉप बॉटम। हाणे बॉर्डर लेफ्ट इंटर कंदासीं 2px सॉलिड बिलो। वापसि ईंदासीं पंहिंजे ते, रिफ्रेश कंदासीं। हाणे ॾिसो हीअ सिर्फ़ु मुंहिंजी बॉर्डर मुंहिंजे खाॿे पासे आई आहे। छो खाॿे पासे आई आहे? त मां सिर्फ़ु उनखे चयो आहे त बॉर्डर हुजे पर सिर्फ़ु लेफ्ट साइड खां हुजे। ऐं इन खे वरी हिते जो हिते ई मां राइट कंदुसि त इहा वरी असांजी राइट वारे पासे हली वेंदी। ऐं वरी हिते जो हिते असां इन खे टॉप था कयूं त इहा वरी मथे टॉप वारे पासे हली वेंदी। वरी इन खे अगरि असां बॉटम था कयूं त असांजी इहा बॉटम वारे पासे खां अची वेंदी। हाणे इहा हिकिड़ी बॉर्डर थी। वरी मां एंटर कयां थो, एंटर करे वरी मां ॾियां थो बॉर्डर टॉप 2px सॉलिड रेड। ऐं वरी ॿी बि हिकिड़ी बॉर्डर ॾियां थो मां, बॉर्डर लेफ्ट 2px सॉलिड ग्रीन। ऐं वरी मां ॾींदुसि बॉर्डर राइट 2px सॉलिड येलो। बॉर्डर राइट 2px सॉलिड ब्लैक। हाणे ॾिसो असांजो आउटपुट रिज़ल्ट कुझु हिन तरीक़े सां बीही वियो। हिकिड़ी बॉर्डर कंप्लीट हुई, ॿी बॉर्डर असांजी माना असांजी मर्ज़ी आहे कहिड़ो बि कलर ॾियूंसि, कहिड़ी बि डिज़ाइन ॾियूंसि। लेफ्ट राइट टॉप या बॉटम किथे बि असां रखी सघूं था उन बॉर्डर खे, या CSS में। अञा हिन खां वधीक माना त हूंदो आहे, पर बेसिक त आहिस्ते ई सिखंदव। हिन खां पोइ जीअं असां प्रोजेक्ट्स में ईंदासीं त अञा असां हिन खां वधीक इनशा ताला मथीं लेवल ते बॉर्डर सेट करणु सिखंदासीं। वरी मां VS कोड ते अचां थो। हाणे इहो त थी वियो असांजो बॉर्डर हिकिड़ो ई कलर हुयो। फॉर एग्ज़ाम्पल हाणे मां चवां थो त हिन बॉर्डर खे गार्डियंट कलर ॾियां। जीअं मां तव्हांखे पहिरियां हिकिड़ो इमेज ठाहिणु सेखारियो, त उन लाइ असां लिखंदासीं त बॉर्डर
बॉर्डर आई इमेज बॉर्डर इमेज खां पोइ असां लिखा लाइनियर गार्डियंट जी असां हिनखे ॾींदासीं नंढी डिंगी 45 डिग्री कामा 45 डिग्री ताईं असांजो ईअं माना कलर अचे रेड ब्लू ऐं येलो ऐं आख़िर में असां वन लगाए छॾींदासीं अच्छा सॉरी हिनखे पहिरियां बॉर्डर असांखे सॉलिड लॻाइणी पवंदी छो जो मां बॉर्डर सॉलिड न लॻाई आहे हिनखे असां लॻायूं था BORD बॉर्डर 2px सॉलिड बॉर्डर 2px ऐं इन खां पोइ सॉलिड खां पोइ ही कोड असां हितां कंट्रोल X था कयूंसि ऐं हिन में अंदरि था रखूंसि 1 बॉर्डर इमेज इनखे असां एंटर कयोसीं हेॾे हिनखे असां हिते एंटर कयोसीं ऐं हिनखे असां सॉरी विड्थ जेका आहे विड्थ 300px था ॾियूंसि हाइट 3px था ॾियूंसि हिते 2px हिते मूं रखियोमांसि वैसे मां 2px रखियोमांसि ऐं स्टाइल टैग ओवर कयोसींसि हाणे हिते डॉट मेन 2 असां ॾिनोसीं हिनजी क्लास इन खां 3px मां ॾिनोमांसि 45 डिग्री ॾिनोसीं हाणे असां हिनजी आउटपुट रिज़ल्ट चेक कंदासीं असांजी हीअ आउटपुट रिज़ल्ट वञी बीठी आहे ऐं वरी असां वापसि ईंदासीं हाणे हिनखे अगरि फॉर एग्ज़ाम्पल मां हिनखे हिते थो रखां ऐं हिनखे असां थोरो हेॾे था रखूंसि ऐं हिनखे वरी असां थोरो हिते था रखूंसि ॾिसो न कलर गार्डियन जेके आहिनि तव्हांखे परफेक्टली यूज़ करणा पवंदा आहिनि हाणे ॾिसो हीअ असांजो स्टाइल हिते बीठो एसी ताईं तव्हां रिज़ल्ट प्रैक्टिस कयो ऐं इहे तव्हां माना सुभाणे हिनजी मूंखे आउटपुट रिज़ल्ट ॾींदो ॾिजो त ॿिए ॾींहुं वरी असां हिनखे थोरो अॻिते हलाईंदासीं बॉर्डर्स ते चङी तरह तव्हां प्रैक्टिस कयो अॼु क्लास मां शार्ट कंदो वञा जीअं ॿार चङी तरह प्रैक्टिस कनि ऐं ॿार गेन कनि चङी तरह इनशाला सुभाणे हिकिड़े नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾियो ज़िंदगी रही सुभाणे जो वरी इनशाला गॾु हूंदासीं